ही असांजे ॻोठ जी मुहबत भाईचारे ऐं गॾिजण जी सची तस्वीर आहे। असांजे ॻोठ जो उहो बहितरीनु इंसानु जंहिंजो नालो इज़त सां वरितो वञे थो। समाजी हुजे या सियासी, हर क़ौम, हर बिरादरी ऐं हर इंसान जी ख़िदमत करण वारो जज़्बेदार शख़्स आहे सजाद अहमद तुनियो। अॼु जेका शानदार मच कचहरी सजाद अहमद तुनियो साहिबु पंहिंजे बंगले ते मुनक़िद कई, उन तक़रीब में सॼो ॻोठ ऐं दोस्त अहबाब ऐं वॾा नंढा सभु शामिलु हुआ। मूंखे बि उन मुहबत भरी महफ़िल में शामिलु थियण जो एज़ाज़ मिलियो। सिंधी मुर्गीअ जी कुर्बानी हुजे, पंहिंजे हथनि सां तयारु कयल लज़ीज़ खाधो हुजे, मच्छीअ जो बारबेक्यू कयो हुजे, दोस्तनि सां खिल भोग ॻाल्हि ॿोल ऐं मच कचहरी, हर लम्हो यादगार हो। खाधो सिर्फ़ु खाधो न हो, उहो मुहबत, खुलूस ऐं महिमान नवाज़ीअ जो इज़हार हो। आख़िर में चांहि जी महफ़िल दिलनि खे वेझो आणींदड़ ॻाल्हियूं, उहे सभु लम्हा असांजे दिलनि में हमेशह लाइ महफ़ूज़ थी विया। दिलि जे गहराइनि सां सलाम ऐं वॾा थोरा असांजे भाउ सजाद अहमद तुनियो खे, जंहिं पंहिंजे ख़र्च ते अहिड़ो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं असां सभिनी खे हिकु यादगार ॾींहुं ॾिनो। अहिड़ा माण्हू ॻोठनि जी सुञाणप हूंदा आहिनि, अहिड़ा माण्हू समाज खे मज़बूत कंदा आहिनि ऐं अहिड़ा ई इंसान तारीख़ में यादि रखिया वेंदा आहिनि। अलाह ताला सजाद भाउ खे हमेशह सलामत रखे ऐं संदसि इज़त रिज़िक़ ऐं ख़िदमत में बरकत अता करे ऐं संदसि हमेशह क़ाइमु रखे। आमीन। उन में ॻोठ जूं मोज़िज़ ऐं इज़त वारियूं शख़्सियतूं सभिनी लाइ फ़ख़ुर जो सबबु बणियूं। हुन महफ़िल में ख़ासि तौर ते मौजूदु हुआ ॻोठ जा बुज़ुर्ग ऐं मोज़िज़ शख़्स अल्लाह वधायो कुंभर साहब, अहमद नवाज़ तुनियो, इमरान तुनियो, चाचा हैदर तुनियो, रशीद तुनियो ऐं राशिद कुंभर। उनखां अलावा शेख बरादरीन जा बि केतिरा ई मोज़िज़ अहबाब शरीक थिया, जिन में ख़ासि तौर ते सज्जाद शेख, एतबार अबड़ो साहब, जंहिंजी ख़ासि तौर ते सिंधी मुर्गे जी तयारीअ में असां सां भरपूर तावन कयो, जंहिं लाइ संदन थोरा दिलि सां क़बूल कजनि था। शेख बरादरीन मां सिंगार अली ऐं गुलज़ार अली बि हुन यादगार महफ़िल जो हिसो हुआ। जंहिं मोज़िज़ दोस्तनि ऐं भाइरनि जा नाला रहिजी विया आहिनि, उहे बि असां लाइ बराबरि इज़त वारा आहिनि। संदन मौजूदगी हुन महफ़िल खे वधीक ख़ूबसूरत बणाए थी। वाह भला अचे तो असां अचे तो छॾ त हली मस्जिद कमु थो अचे अचो अचे। वाह वाह यार, गोल फ्री है जने को नहीं है जैसा बिताई है ना बखाई न तो वाह वाह यार, अरे सर मैं कह नहीं वडो यार टेस्ट भी आँखियों में ज्योति जगाएण वाला सिंधी, आँखियों में ज्योति जगाएण वाला सिंधी, आँखियों में ज्योति जगाएण वाला सिंधी, है खाक के सोन बनाएण वाला सिंधी, आँखियों में ज्योति जगाएण वाला सिंधी। सामीअ जे वरसे वारा, शाह सजल सामीअ जे वरसे वारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, ही रहन मलीर में मारूअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, ही रहन मलीर में मारूअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, पटके बाग बनाएण वाला सिंधी, ऐं खाक के सोन बनाएण वाला सिंधी, आँखियों में ज्योति जगाएण वाला सिंधी। ये ना साहब जबरदस्त यार, भी है सिंधी मुर्गो खाधो है जी। हाँ हां सफा बाकायदे समीर तू बता। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मज़ो आयो, ईअं थींदा रहनि है ना। हा मत कचहरी यूनिवर्सिटी में तू तो घणो टाइम ना आहे, हाणे मज़ो आयो हूंदई वॾो ॻोठ जो न। मज़ो आयो
बदम तू ॿुधाए तोखे मज़ो आयो वॾो छा में घणो मज़ो आयो इहो ॿुधाए मच हो या सभिनीनि सां कचहरी हुई वाह वाह ॿियो छा वणे भला कुकुड़ वणे ओ जेको मुर्गो वणे या मछी वणे भई ॿई वणिया न हा तूं ॿुधाए तोखे मज़ो आयो तोखे मज़ो ॾाढो घटि कर छा वणे भला मछी है न बाहि बाहि जी मच कचहरी यादि ईंदई माना तोखे सावण में मज़ो आयो है न हाँ सही मज़ो आयो साहब तोखे अॼु मच कचहरीअ में घणो मज़ो आयो है न घणो घणो छा तोखे वणियो ऐं छाजे करे मज़ो आयो ॾाढी भारी जेको चाढ़ियो न हाँ हाँ कुकुड़ ॾाढो मज़ो कयईं देसी कुकुड़ खाधई है न जी हा पोइ हुनजी कुझु असरात आहे बाक़ाइदा ताक़त मिली आहे ताक़त कुझु टाइम खां पोइ ॾींदो हाँ जी हा बाज मच कचहरी ते मज़ो आयो उन ॾाढो मज़ो कयो हाँ ॾाढो मज़ो आयो महिरबानियूं ठीकु आहे महिरबानी